भला विजिट कयो मां पाण तालीम में टीचर रहियो आहियां हाणे रिटायरमेंट कई अथमि सोशल वर्कर में सिविल सोसाइटी डिस्ट्रिक्ट जो चेयरमैन भी आहियां तो साईं जी महिरबानी साईं तव्हांजो को प्रिंसिपल न आहे कंहिं सम्झ त सोशल वर्कर के हिसाब से सिटी के खिदमत के हिसाब से शागिर्द की खिदमत के हिसाब से एक बेहतरीन टीचर बेहतरीन शहरी और बेहतरीन फ्रेंड है साईं जो मुझे बोला क्लास स्कूल विजिट किया क्लास हो मज़ो मिलो जॾहिं खां माशाल्लाह मुंहिंजी मुशाबत न साईं इरफान जॾहिं खां आयो आहे त हिते बेहतरीन माहौल जेको थियो आहे स्कूलनि वांगुरु छो त स्कूलनि में तव्हां पढ़िया हूंदो त हुते फर्स्ट क्लास टीचर जे हिसाब सां हूंदो अचंदा पर कॉलेज जे माहौल वांगुरु ॿारनि में थोरो शोर अची वेंदो आहे असां वॾा थी विया आहियूं हाणे उस्तादनि सां गॾु वधि ॻाल्हाईंदा आहियूं कुझु सियासी हिसाब सां ईंदा आहिनि कुझु खे बिगड़ंदा कुझु भला बि हूंदा आहिनि पर माशाल्लाह जॾहिं खां साईं आयो आहे ऐं प्रिंसिपल साहिबु फरदरुल साहिबु त हुन जूं ख़िदमतूं एतिरियूं आहिनि त बाक़ाइदे ॼणे कॉलेज खे बि स्कूल वांगुरु लॻे थो ऐं स्टूडेंट बाक़ाइदे आया वेठा हूंदा वेठा आहिनि पंहिंजी पढ़ाई में लॻा पिया आहिनि उस्तादनि जी इज़त कनि था त साईं चयोसीं ॿ अखर तव्हां बि हलो थोरो उन्हनि खे हाल वाल कयो न हाणे असां तव्हांखे इहो चवंदासीं त तइलीम इंसान जी अहिड़ी शइ आहे ॿ ॿाहिरि तव्हां अलॻि अलॻि करे छॾियो न हिकिड़नि खे ॿाहिरि अनपढ़ कयो हिकिड़नि खे पढ़ियल कयो त हुन शौक़ु पैदा कयो त अनपढ़ माण्हू खे ॾिसंदो न त हुननि जा बटण खुलियल हूंदा आहे हो ॻाल्हाइण हूंदो तबीज़ न हूंदी आहे छो त हुनखे माहौल न मिलियो आहे हीअ तइलीम अहिड़ी शइ ईअं न सम्झो त तइलीम नौकिरी सां आहे तइलीम अहिड़ी शइ आहे तव्हां अकुल वधाईंदी आहे तइलीम खां न ब्लाइंड न आहे अंधो न आहे अधूरो आहे हीअ तइलीम अहिड़ी शइ आहे शौर पैदा कंदी आहे तव्हांखे मतिलबु गुलामी खां ॿाहिरि कढंदी आहे कंहिं वॾे माण्हू कंहिं सियासी माण्हू सां उहो जो पढ़ियल छोकिरो हूंदो आहे उहो ॾिस सनी न कंदो कंहिंजी अनपढ़ माण्हू गुलामी वांगुरु जीअंदो आहे पर इनशा ताला तइलीम वारो माण्हू शौक़ पैदा कंदो तव्हां में अचे सुभाणे DC थींदा मथे ऑफिसर थींदा इहो ई तव्हां मुस्तक़बिल असांजा तव्हां असां लॻंदी एॾे वेड़े थी वेंदासीं माना हीअ मुस्तक़बिल खे माना संभालणो आहे त पंहिंजे मुल्क खे संभालणो आहे पंहिंजे मुल्क खे ताक़त करणो आहे ॾिसो था हींअर सियासी हिसाब सां छा माहौल लॻो पियो आहे इनशा ताला असां वरी उमेद रखंदासीं पंहिंजो ईअं बहितरीन सां पढ़ाई रखंदो ऐं पंहिंजे उस्तादनि जी इज़त रखंदो जीअं उस्तादनि जी इज़त कई ॼण पंहिंजे माउ पीउ जी कई न त चवंदा न उन्हनि जो इख़लाक़ जो ख़बर पइजी वेंदी आहे त हू उनजो तरबियत घर में केतिरी थियल आहे अगरि तव्हां कंहिं पंहिंजे उस्ताद सां बदतमीज़ी कई वॾे सां बदतमीज़ी कई त तव्हांजे घराणे जो ख़बर पइजी वेंदी आहे त भई घराणे में हिननि खे तरबियत न आहे मिलनि उनखे सभ खां पहिरें जो इस्लाम जे हिसाब सां त इख़लाक़ जो बुलंद आहे सभु कुझु आहे पढ़ाई सां गॾु पंहिंजो इख़लाक़ हुजे ऐं ईअं बि न आहे त नौकिरी न मिले त पढ़णो न आहे भले पंहिंजे कारोबार हुजे पढ़ियल लिखियल जो पंहिंजो शौक़ु हूंदो उहो पंहिंजे सुठे सां कारोबार करे सघंदो ॿियो कुझु करे सघंदो महिरबानी जेके ॿ टे लफ़्ज़ चयमि सो मां साईं